आगाह कयां खे अहम ख़बर है। हैदराबाद में सेवण थाने ते पुलिस के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल नौजवान राशिद लाशारी वारे मामले में फ़ौती नौजवान जा वारिस सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पहुंची विया आहिनि, जॾहिं त दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर है अवां ताईं पहुचूं पिया। अदालत मुअत्तल थियल SHO जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। ख़बर अवां ताईं पहुचूं पिया। हैदराबाद में सेवण थाने ते पुलिस के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल नौजवान राशिद लाशारी जे वारसनि पारां सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पहुची विया आहिनि, जॾहिं त दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। अदालत मुअत्तल थियल SHO जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अपडेट कयूं पिया। हैदराबाद में सेवण थाने ते पुलिस के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल नौजवान राशिद लाशारी जे वारसनि पारां सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पहुची विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेवण थाने के पुलिस के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल नौजवान राशिद लाशारी जा वारस सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि, जॾहिं त अदालत मुअत्तल थियल SHO जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सेवण थाने ते पुलिस के मुबैना तशद्दुद में फ़ौत थियल नौजवान राशिद लाशारी जे वारसनि सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते जस्टिस इरशाद अली शाह की अदालत में ॿुधणी थी। जो दौरान फ़ौती नौजवान जा वारस अदालत में जेको आहे सो पेश थिया। अदालत मुअत्तल थियल SHO सेवण ज़ुल्फ़ार ओडाड़ो जी 2 लख रुपयनि जी मजिल कंदे एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त अदालत में राशिद लाशारी जे चाचे अली गुलाम पंहिंजे वकील मार्फत मौक़फ़ अख़्तियार कयो त 20 जून ते सेवण थाने ते फरहान अली अब्बासी जे फ़रियाद ते दरगाह अस्पताल मां मोटरसाइकिल चोरी जो केस दाख़िल कयो हो, जंहिंखां पोइ राशिद खे पुलिस गिरफ़्तार कयो ऐं पुलिस जे मुबैना तशद्दुद में जेको आहे नौजवान फ़ौत थियो आहे। जी ठीक है नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।